के अॻिते वधंदे अव्हांखे ख़बर ॾियूं त इलेक्शन कमीशन कराची डिवीज़न में मकानी चूंडूं मुलतवी करे छॾियूं आहिनि। अव्हांखे अपडेट कयूं त इलेक्शन कमिश्नर जी सदारत हेठि इजलास में सेक्रेटरी इलेक्शन कमीशन लाॻापियल सूबनि जे अमलदारनि शिरकत कई आहे। इलेक्शन कमीशन में अहम इजलास थियो आहे। अव्हांखे ॿुधायूं त इलेक्शन कमीशन कराची डिवीज़न में मकानी चूंडूं मुलतवी करे छॾियूं आहिनि। अव्हां सां शेयर कयूं त चीफ इलेक्शन कमिश्नर जी सदारत हेठि इजलास में सेक्रेटरी इलेक्शन कमीशन लाॻापियल सूबनि जे अमलदारनि ऐं ॿियनि बि शिरकत कई आहे। कराची में मकानी चूंडूं मुलतवी करण खां सवाइ को ॿियो रस्तो न आहे, इलेक्शन कमीशन पारां चयो वियो आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर चयो त इलेक्शन पुरअमन कराइण ऐं वोटर्स खे तहफ़ुज़ फराहम करण इलेक्शन कमीशन जी पहिरीं अवलियत आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां लाइन ते मौजूद आहे इस्लामाबाद मां केटी न्यूज़ जो रिपोर्टर इब्राहिम कुंबर। जी इब्राहिम, तफ़सीलनि का आगाह कजो। जी बिल्कुल, कराची डिवीज़न में जेके मकानी चूंडूं थियणियूं हुयूं 23 अक्टूबर ते उनखे इलेक्शन कमीशन फौरी तौर ते मुलतवी करे छॾियो आहे ऐं उन हवाले सां का तारीख़ न आहे ॾिनी वई। इलेक्शन कमीशन फ़ैसिलो कयो आहे त फौरी तौर ते जेके इहे चूंडूं मुलतवी कयूं वञनि थियूं। 15 ॾींहंनि खां पोइ ॿीहर जेको सो इजलास सॾायो वेंदो। उन इजलास में सूरत हाल जो जाइज़ो वरितो वेंदो, छाकाणि जो अॼु जेको चीफ इलेक्शन कमिश्नर जी सदारत में इजलास थियो आहे उन में चीफ सेक्रेटरी IG सिंध ऐं सिंध मां जेके से फौज ऐं रेंजर्स जा जेके से नुमाइंदा आहिनि उन्हनि शिरकत कई आहे। चीफ सेक्रेटरी दरख़्वास्त कई आहे त पुलिस जी जेका सा नफ़री तमामु घटि आहे ऐं आर्मी ऐं रेंजर्स जी जेका सा उहा ड्यूटी मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन ते लॻंदी ऐं उन जे करे जेके इंतिज़ामी कम आहिनि उहे मुकमल नथा थी सघनि ऐं घटि पुलिस हुजण जे करे पुरअमन जेका सा पोलिंग नथी थी सघे। चीफ सेक्रेटरी 3 महीननि जे लाइ इलेक्शन मुलतवी करण जी इस्तदा कई। चीफ सेक्रेटरी पोलिंग स्टेशन या जेके इंतहाई हसास जेके पोलिंग स्टेशन आहिनि उन जे हवाले सां पुलिस अहलकारनि जा फिगर्स रखिया आहिनि। हुन ॿुधायो त सिंध हुकूमत वटि हिन वक़्तु 16,785 पुलिस अहलकार जेके आहिनि उन्हनि जी खोट आहे। उन जे करे इन सूरत में जेको सो उहे चूंडूं पुरअमन नथियूं थी सघनि ऐं जॾहिं त मकानी चूंडुनि जे हवाले सां इलेक्शन कमीशन जो चवणो त उनखे यकीनी तौर ते पुरअमन ठाहियो वञे। घरू वज़ारत अमन अमान क़ाइमु कंदड़ ॿिया जेके से इदारा आहिनि उन्हनि खे बि उन्हनि जी मौजूदगी बि ज़रूरी आहे जीअं चूंडूं जेके आहिनि उहे यकीनी बणाए सघजनि। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त घरू वज़ारत खे लिखत में इहो इतराज़ ॾिनो आहे त पुलिस जी जेका सा उहा नफ़री घटि आहे। उन जे करे रेंजर्स ऐं जेके से आर्मी आहे उनखे पोलिंग स्टेशन ते बतौर स्टैटिक्स ड्यूटी उन्हनि खे चयो वञे, पर उहे जेके आहिनि पोलिंग जे अंदरि ड्यूटी नथा ॾेई सघनि। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त इन सॼी सूरताल जो जाइज़ो वठण खां पोइ इलेक्शन कमीशन वटि इन खां सवाइ को बि हल न आहे त फौरी तौर ते कराची में जेके मकानी चूंडूं आहिनि उहे मुलतवी कयूं वञनि ऐं इहे चूंडूं जेके 23 तारीख़ ते रथियल आहिनि उहे मुलतवी कयूं वञनि थियूं ऐं 15 ॾींहंनि खां पोइ इलेक्शन कमीशन में ॿीहर जेको सो इजलास थींदो। उन इजलास में सॼी सूरताल जो जाइज़ो वरितो वेंदो। उन खां पोइ इलेक्शन कमीशन कंहिं नतीजे ते पहुचंदी। कराची डिवीज़न जे हवाले सां ई इजलास सॾायो वियो ऐं उन में इलेक्शन कमीशन हतमी तौर ते इन नतीजे ते पहुती आहे त फौरी तौर ते इहे चूंडूं जेके 23 तारीख़ ते थियणियूं आहिनि उहे मुलतवी कयूं थियूं वञनि। नई तारीख़ ईंदड़ 15 ॾींहंनि खां पोइ जेको इजलास थियो उन में समूरनि जेके कानून लागू कंदड़ ऐं अमन अमान बहाल कंदड़ इदारा आहिनि उन्हनि जो फीडबैक वठी उन खां पोइ पुरअमन यकीनी जेको पुरअमन चूंडूं कराइण जे लाइ को हतमी फ़ैसिलो कयो वेंदो। जी वॾी महिरबानी, तफ़सील ॾियण लाइ इब्राहिम कुंबर।